नाज़रीन, तइलीम खाते तरफ़ां गवर्नमेंट नूर मोहम्मद हाई स्कूल जे दुकाननि बाबति मेरहान टीवी ते नशर थियल ख़बर जो नोटिस वरितो वियो आहे। तइलीम खाते जे एडिशनल सेक्रेटरी पारां डायरेक्टर सेक्रेटरी हैदराबाद ऐं प्रिंसिपल गवर्नमेंट नूर मोहम्मद हाई स्कूल खे सुभाणे कराची तलब करे वरितो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि सलीम मला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद के तारीख़ी स्कूल नूर मोहम्मद हाई स्कूल जे दुकान मुतलिक मेहरान टीवी ते हलियल ख़बर जो तालीम खाते नोटिस वठंदे डायरेक्टर सेकेंडरी हैदराबाद नूर मोहम्मद हाई स्कूल जे प्रिंसिपल के तलब करे वरितो आहे। एडिशनल सेक्रेटरी एजुकेशन सुभाणे डायरेक्टर स्कूल के प्रिंसिपल के तलब कयो आहे। वाज़िर आहे त नूर मोहम्मद हाई स्कूल जा विच शहर में 21 दुकान जिन जो जेकॾहिं मार्केट के हिसाब से किरायो ॾिसिजे त फी दुकान लखे रुपया थे तो, पर उनजो जेको किरायो आहे 1978 का वठी 400 रुपया माहवार है। जैसे स्कूल के उन वक्त जे प्रिंसिपल अदालत जो दर खड़कायो। अदालत ये दुकान खाली कराने जो हुकुम नो, पर तालीम खाते जा जेके कुछ अमलदार आहिनि उहे लगातार कन लाटार कंदा रहा। अड़ी खबर मेहरान टीवी ते नशर थियण खां पोइ तालीम खाते उन जो नोटिस वरितो आहे। मामले की जांच जे लाइ सुभाणे डायरेक्टर सेकेंडरी स्कूल हैदराबाद प्रिंसिपल नूर मोहम्मद हाई स्कूल के तलब करे वरितो आहे। जी सलीम मला, मेहरबानी जी।